बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू sindonlineschool.com। इस ऑफिस में वर्ड, एक्सेल ऐं पावर पॉइंट के पढ़तासीं। पावर पॉइंट के MS जी फुल फॉर्म आहे माइक्रोसॉफ्ट। MS जी फुल फॉर्म माइक्रोसॉफ्ट हिकिड़ो कारपोरेशन आहे। अॻे त सिर्फ़ु कंप्यूटरनि जा सॉफ्टवेयर ठाहींदा हुया, पर अॼुकल्ह इहे मोबाइलनि जा एप्लीकेशन्स खे बि तयारु कनि था माइक्रोसॉफ्ट वारा, जंहिंजो ओवनर आहे बिल गेट। माइक्रोसॉफ्ट ओवनर बिल गेट आहे। हाणे MS ऑफिस में जेको पहिरियों असांजो वर्ड आहे, इन में छा कमु थींदो? MS ऑफिस जेको वर्ड आहे तव्हांजो, इन में तक़रीबन तव्हांजो लेटर तव्हां टाइप करे सघो था, तव्हां पंहिंजा CV, ख़त दरख़्वास्त, डोमिसाइल, मुख़्तलिफ़ शयूं तव्हां जेके इन में ठाहे सघो था। भले तव्हांजा उहे छो न नोट्स वग़ैरह हुजनि, उहे शयूं बि तव्हां करे सघो था। एक्सेल वरी अकाउंटिंग साइड आहे। इन में अकाउंट जो कमु ज़्यादातर थींदो आहे, जीअं बिल वग़ैरह थिया उहे शयूं ठहंदियूं। पावर पॉइंट ख़ासि करे इस्तेमालु कयो वेंदो आहे प्रेज़ेंटेशन जे लाइ। इन में प्रेज़ेंटेशन्स थींदियूं। तव्हां यूनिवर्सिटी में हलिया वेंदो, उते बोर्ड सिस्टम घटि आहे, उते प्रेज़ेंटेशन तव्हांखे ॾींदा मल्टीमीडिया थ्रू। त पावर पॉइंट खे ज़्यादातर असां प्रेज़ेंटेशन जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। त डियर स्टूडेंट्स, सभ खां पहिरीं त असांजो स्टार्ट थियणो आहे वर्ड। त वर्ड खे असां कीअं ओपन कंदासीं? वर्ड खे काॾों तव्हां ओपन कंदो? अगरि जेकॾहिं तव्हांजे कंप्यूटर में MS ऑफिस थियल आहे त तव्हां स्टार्ट में वेंदो। ॾिसो, मूं वटि स्टार्ट जी ऑप्शन कोन्हे, छो त मां विंडो 8 यूज़ कयां थो। अगरि तव्हां वटि विंडो 7 आहे त उते बिल्कुलु स्टार्ट लिखियो हूंदो, तव्हां उन में वञो। अगरि तव्हांजे कंप्यूटर में बि 8 विंडो आहे, पोइ तव्हां छा कंदो? पोइ उनजे लाइ तव्हां स्टार्ट में अची तव्हां हिते ॻोल्हियो पंहिंजो वर्ड। ॾिसो, हीउ वर्ड हिते लिखियलु आहे। या इन खां अलावा ॿियो बि तरीक़ो आहे, तव्हां हिते राइट क्लिक करे रन में अची करे सिर्फ़ु हिते तव्हांखे टाइप करिणो आहे विन वर्ड, WINWORD। विन वर्ड लिखी जस्ट तव्हांखे छा करिणो आहे? ओके करिणो आहे। पर मां हिते ओके इनजे करे नथो कयां त मुंहिंजो जेको एप्लीकेशन आहे वर्ड जो, उहो हिते मौजूदु आहे टास्क बार जे पटी ते। मां हितां हिनखे जस्ट क्लिक कंदुसि, हीअ शइ मुंहिंजी ओपन थी वई। हाणे हीअ असांजो हिकिड़ो डायलॉग बॉक्स, हिकिड़ो विंडो ओपन थियो आहे MS वर्ड फाइल जो। ही जेकी शइ आहे, इन खे असां चवंदा आहियूं टाइटल बार। टाइटल बार असांखे ॿुधाईंदो आहे त तव्हांजो कहिड़ो फाइल खुलियलु आहे। त असांखे ॿुधाए थो तव्हांजी सॉफ्टवेयर वर्ड आहे। ऐं हीअ जेको डॉक्यूमेंट्स आहे, हीअ जेकी तव्हांजी वाइट पेज आहे, हीअ असांजो आहे डॉक्यूमेंट्स। जेतिरे ताईं असां फाइल खे सेव न कंदासीं त इहा ई डॉक्यूमेंट्स हिते ज़ाहिर थींदी। पर जेकॾहिं तव्हां इन फाइल खे सेव करणु चाहियो था ॿिए कंहिं नाले सां, त उहो नालो तव्हांजो हिते शो थींदो। फॉर एग्ज़ाम्पल, असीं फाइल खे सेव कयूं था। ही सेव चाहे तो किथे तव्हांखे सेव करिणो आहे, पंहिंजे कंप्यूटर में या तव्हां पंहिंजे प्लेस शो कयो। पर असां हिनखे ब्राउज़ में ईंदासीं। मां हिनखे सेव कयां थो डेस्कटॉप शॉर्ट कीज़ जे नाले सां। शॉर्ट कीज़ ऑलरेडी लिखियलु आहे, पर मां हिनखे लिखां थो 1 2 3 जे नाले सां फाइल खे सेव कयां थो। हाणे तव्हां ॾिसो त टाइटल बार में तव्हांजो डॉक्यूमेंट्स चेंज थी चुको आहे। उनखां बाद में हीअ तव्हांजो फाइल मेन्यू आहे, जंहिंमें असां न्यू, ओपन, सेव वग़ैरह वग़ैरह कंदासीं, प्रिंट कंदासीं। इन में त असीं बाद में ईंदासीं। हीअ तव्हांजा क्विक एक्सेस आहिनि। क्विक एक्सेस जेको जल्दी में तव्हांजा कमु कंदा। क्विक एक्सेस टूल बार। इन्हनि जो कमु छा आहे? फॉर एग्ज़ाम्पल, तव्हां हिते कुझु बि लिखियो आहे, तव्हां हीअ शइ टाइप कयो आहे। हाणे छा कयूं था असां त हिन शइ खे ख़तमु कयूं था, या ग़लती मां ख़तमु थी वियो। हाणे तव्हांखे इहो वापसि करिणो आहे त तव्हां छा प्रेस कंदा? हिते ॾिसो, अनडू टाइपिंग, इनखे चयो वेंदो आहे अनडू। जी शॉर्टकट आहे Ctrl+Z। तव्हां अनडू ते क्लिक कंदो, हीअ शइ तव्हांजी वापसि थी। मतिलबु इहे क्विक एक्सेस टूल आहिनि जेको जल्दी जल्दी में असांजा कम खे कंदा। फॉलो कयो। उनखां बाद में हीअ तव्हांजा टैब्स आहिनि, होम, इंसर्ट, डिज़ाइन, लेआउट, रेफरेंस, मेलिंग, रिव्यू एंड व्यू। हीअ सभी टैब्स असीं पढ़ंदासीं वेट ओ वेट। उनखां बाद में ही टैब्स हुया, ही तव्हांजा रिबन आहिनि। पैराग्राफ जी स्टाइल आहे, होम। ही जेके आहिनि फॉन्ट, पैराग्राफ या स्टाइल, ही होम सां गॾु आहिनि। अगरि इंसर्ट में तव्हां वेंदो त जीअं इलस्ट्रेशन आहे, एडिन आहे, लिंक आहे, ठीकु आहे, टूल्स वग़ैरह, इहे इंसर्ट जा शयूं आहिनि। उनखां बाद में ही स्क्रोल बार आहे, ठीकु आहे, लेफ्ट पासे हमेशह थींदो आहे स्क्रोल बार। हिन सां तव्हां पेज खे अप या डाउन तव्हां करे सघो था।
ही तव्हांजो ज़ूमिंग बार आहे, हिन सां तव्हां पंहिंजी डॉक्यूमेंट जी ज़ूमिंग जी साइज़ खे वधाए या घटाए सघो था। हिते लेफ्ट बटन सां तव्हां पंहिंजे माउस जी लेफ्ट बटन सां हिनखे अगरि सॼे पासे ड्रैग कंदो ज़ूमिंग तव्हांजो प्लस थींदो, अगरि तव्हां लेफ्ट साइड कंदो त ज़ूमिंग तव्हांजी घटि थींदो। एक्चुअल जेकी साइज़ आहे तव्हां हिते ॾिसो था, हिते कट जी निशानी आहे, यानी कि 100 ते असांजो कमु थींदो आहे। पर घटि में घटि जेकी हिन में ज़ूमिंग आहे उहो 10% आहे। ठीकु आहे, हिते ॾिसो तव्हांजी 10% लिखियलु आहे। ऐं वधि में वधि जेकी हिन में परसेंटेज आहे उहा तक़रीबन 500 जे आहे, 500% आहे वधि में वधि माइक्रोसॉफ्ट वर्ड में। छो त हर एप्लीकेशन में डिफरेंट आहे, एक्सेल में वरी घटि में घटि आहे ऐं वधि में वधि 400, पर वर्ड में 100% अञा वधीक आहे। हाणे होम में ॾिसो तव्हां त पहिरियां जेके ऑप्शन्स मौजूदु आहिनि, कट आहे, कॉपी आहे, पेस्ट आहे, पर इन खां अलावा अञा बि तव्हां ॾिसो त असांखे कमु कीअं करिणो आहे, छा करिणो आहे। सभ खां पहिरीं एम एस ऑफिस त ओपन थियल आहे। सभ खां पहिरीं जॾहिं बि तव्हां एम एस ऑफिस ओपन कयो, हिते तव्हां ॾिसो नो स्पेस लिखियलु आहे। पहिरियों ऑप्शन तव्हांखे नो स्पेस ते लेफ्ट क्लिक करिणो आहे, इहा ज़रूरी आहे। अगरि नो स्पेस न कंदो, अगरि असां नथा कयूं, ॾिसूं छा थो थिए। फॉर एग्ज़ाम्पल मां हिते कुझु टाइप कयां थो, फॉर एग्जाम्पल ही 3 लाइनूं पाण लिखियूंसीं। हाणे ॾिसो हिननि जे विच में गैप आहे, स्पेस आहे। तव्हां लेटर ॾिसंदा हो, तव्हां मुख़्तलिफ़ नोट्स ॾिसंदा हो, उनजे विच में एतिरी स्पेस न हूंदी आहे। पोइ इन जे करे जॾहिं बि तव्हां एम एस ऑफिस खे ओपन कयो त सभ खां पहिरीं तव्हांखे छा करिणो आहे, नो स्पेस ते क्लिक करिणो आहे। नो स्पेस करे उन खां बाद में तव्हां पंहिंजी फॉन्ट साइज़ सेट कयो। ही तव्हांजा फॉन्ट साइज़ आहिनि। घटि में घटि साइज़ 8 बाय डिफॉल्ट ऐं वधि में वधि 72 आहे, पर ऑफिशियली असां ज़्यादातर 12 यानी कि 12 साइज़ यूज़ कंदा आहियूं, पर तव्हां जेतिरो बि तव्हां हिते इनजी साइज़ रखी सघो था। हाणे ॾिसो हिते लिखियलु आहे पहिरियों ऑप्शन आहे कट। कट जो कमु आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं बि लाइन, कंहिं बि वर्ड, कंहिं बि अखर खे ख़तमु करे ॿिए हंधि रखणु चाहियो था त तव्हां कट खे इस्तेमालु कयो। जीअं मुंहिंजो ही फर्स्ट लाइन आहे, मां हिनखे ख़तमु करे नेक्स्ट ॿिए लाइन में आणणु चाहियां थो, ॿिए जॻह ते रखणु चाहियां थो, त सभ खां पहिरीं हिनखे सिलेक्शन करणु ज़रूरी आहे। सिलेक्शन कीअं थींदो आहे, माउस जे लेफ्ट बटन खे होल्ड में रखी, यानी कि लेफ्ट बटन खे दॿायो, उहो दॿियलु हुजे, प्रेस थियलु हुजे, पोइ तव्हां पंहिंजे माउस खे ड्रैग कंदा वे लेफ्ट साइड। या तव्हां जेकॾहिं तव्हांजी कर्सर जेकी इहा लाइन आहे, इहा कर्सर आहे, हिनखे कर्सर चयो वञे थो। अगरि तव्हांजी इहा लेफ्ट पासे आहे, पोइ साॻी तव्हां लेफ्ट बटन खे प्रेस करे हिनखे तव्हां राइट साइड ड्रैग कंदो। सिलेक्शन थी वई। उन खां बाद में तव्हां हाणे हिनखे कट ते क्लिक कंदो। हाणे जिते तव्हां हिनखे रखणु चाहियो था त इन जे लाइ तव्हां पंहिंजे कर्सर पॉइंटर खे रखो, जिथे तव्हां पंहिंजे जंहिं शइ खे कट कयो आहे उनखे रखणु चाहियो था। हाणे असांजी कर्सर पॉइंटर हिते रखियलु आहे, त असां हिनखे छा कंदासीं, सिर्फ़ु पेस्ट ते क्लिक कंदासीं ऐं पेस्ट थी वई। तव्हां कट ते जेकॾहिं कर्सर रखो था, पॉइंटर पंहिंजी माउस जी रखो था, त उनजी शॉर्ट कीज़ अचे थो Ctrl+X, ऐं पेस्ट में तव्हां रखंदा आहियो त तव्हांजो ऑप्शन ईंदो Ctrl+V। कोशिशि कयो त शॉर्टकट खे बि इस्तेमालु कंदा अचो। अगरि हिनखे मां वरी ख़तमु कयां त हाणे मां कट खे प्रेस न कंदुसि, लेकिन मुंहिंजी शॉर्टकट इस्तेमालु कंदुसि। Ctrl+X लिखियलु आहे, हिते बि मूं लिखी छॾियो आहे Ctrl+X। जिते रखणु चाहियो था उते ई कर्सर रखी। हाणे तव्हां हिते ॾिसो ऐं कुझु शॉर्ट कीज़ आहिनि, तव्हांजी स्क्रीन शॉट कढी सघो था जी। Ctrl+X कट, Ctrl+C कॉपी, Ctrl+V पेस्ट, Ctrl+V बोल्ड, Ctrl+I इटैलिक एंड Ctrl+U अंडरलाइन। छो त इहे सभु असां हिन लिस्ट में ॾिसंदासीं, तव्हांजी स्क्रीन शॉट करे सघो था। Ctrl+X खां पोइ हाणे पेस्ट लाइ छा करिणो आहे असांखे, Ctrl+V। पंहिंजे कीबोर्ड मां कंट्रोल बटन खे होल्ड में रखी जस्ट V खे प्रेस कयो। ॾिसो ही शइ तव्हांजी अची वई। उनखां पोइ डिरेक्शन्स ॾिसो, मां हिनखे कॉपी कयां थो, जस्ट सिलेक्ट करे कॉपी ते क्लिक कयो आहे ऐं पेस्ट ते क्लिक कंदुसि। हाणे पेस्ट लाइ Ctrl+V करे सघो था, कॉपी लाइ Ctrl+C बि करे सघो था। हाणे असांजो फॉर्मेट पॉइंटर ॾिसूं, फॉर्मेट पॉइंटर जो छा कमु आहे। अगरि हिते तव्हां ॾिसो मुंहिंजा ही जेके ॿ लाइनूं हिननि जी फॉन्ट स्टाइल, ही फॉन्ट स्टाइल आहे, हितां तव्हां अखरनि जी डिज़ाइन तब्दील करे सघो था। स्टाइल हिननि खे असीं फॉन्ट स्टाइल चवंदा आहियूं। टाइम्स न्यू रोमन रखां थो। साइज़ तव्हां हितां बि वधाए सघो था, या ही तव्हांजो
कैपिटल ए या कैपिटल ए शो करे तो तव्हां साइज़ वधाइण लाइ ऐं स्मॉल ए सां तव्हां साइज़ घटाए सघो था। हीअ रखियो आहे। हाणे असांजो मक़सदु आहे त हेठि जेके बि लाइनूं आहिनि, जेकी बि डेटा टाइप थियल आहे, इन्हनि खे बि हिन टाइप रखूं, ही फॉन्ट स्टाइल हुजे, ही अखरनि जी साइज़ हुजे। पोइ इन जे लाइ छा करिणो आहे, पहिरियां हिकु ॿ लेटर्स खे या भले पूरे तव्हां जुमिले खे सिलेक्ट करे जस्ट फॉर्मेट पॉइंटर ते हिकु दफ़ो क्लिक कयो लेफ्ट बटन जी मदद सां। हाणे जंहिंजी स्टाइल तव्हां चेंज करणु चाहियो था, सिर्फ़ु तव्हां उन्हनि खे सिलेक्ट करे वञो। ॾिसो, सिलेक्ट करे लेफ्ट क्लिक बटन खे छॾे ॾियणो आहे, तव्हांजो इहो तब्दील थींदो। उनखां पोइ जेकॾहिं कंहिं बि लाइन खे तव्हां बोल्ड करणु चाहियो था, जस्ट कंट्रोल बी ते क्लिक कयो। कंट्रोल बी नथा कयो त तव्हां डायरेक्ट हिन ते क्लिक बि करे सघो था, बोल्ड थींदो। बोल्ड यानी कि थुल्हो। अगरि इहा बोल्ड ख़तमु करणु चाहियो था, सिलेक्ट करे बी ते क्लिक कयो। त यादि रखो, जेकॾहिं तव्हां को बि कमु कंदो, बोल्ड भले तव्हां इटालिक कयो, अंडरलाइन ॾियो, कट कयो, कॉपी कयो, सिलेक्शन ज़रूरी आहे, सिलेक्शन ज़रूरी तव्हां ॾींदो। उनखां बाद में असां कुझु लाइननि खे सिलेक्ट करे आई ते क्लिक कंदासीं, यानी कि इटालिक, हीअ असांजा पासीरा थींदा। अगरि तव्हां हिननि खे ख़तमु करणु चाहियो था त हिननि खे सिलेक्ट करे आई ते क्लिक कंदो, हीअ शयूं ख़तमु थी वेंदियूं। उनखां बाद में जेकॾहिं तव्हां कंहिं बि लाइन खे हेठि अंडरलाइन ॾियणु चाहियो था, जस्ट यू ते क्लिक कयो। ॾिसो, हीअ अंडरलाइन तव्हांजो अची चुको आहे। ख़तमु कंदो, सिलेक्ट करे असां हिन खे क्लिक कंदासीं, ख़तमु थींदी। पर कॾहिं कॾहिं अक्सर करे तव्हां ॾिठो हूंदो त अंडरलाइन हिन क़िस्म जो बि थींदो आहे। हाणे हिते असांखे लाइन ॾियणो आहे, पोइ तव्हां यू ते क्लिक करे माउस बटन जी मदद सां लेफ्ट बटन सां क्लिक करे पंहिंजे कीबोर्ड ते तव्हां ॾिसो, कंट्रोल खां मथे शिफ्ट आहे, शिफ्ट खां मथे कैप्स लॉक आहे, कैप्स लॉक खां मथे तव्हांजो लिखियो हूंदो टैब। तव्हां पंहिंजे कीबोर्ड में टैब बटन खे प्रेस कयो। ॾिसो, हाणे जेतिरी साइज़ तव्हांखे अंडरलाइन चाहियो था तव्हां ओतिरी ॾेई सघो था। ख़तमु करिणो आहे कुझु हिसे खे कीबोर्ड मां बैक स्पेस बटन खे ख़तमु करे सघो था। हाणे लिखिणो आहे फादर्स नेम। ॾिसो, फादर्स नेम लिखूं था त हेठि अंडरलाइन अचे थी। पोइ इन जे लाइ तव्हां छा कंदो, अंडरलाइन खे तव्हां ख़तमु करे हाणे तव्हां लिखंदो फादर्स नेम। साॻी तव्हां यू ते क्लिक करे जस्ट टैब बटन खे प्रेस कंदा वे त तव्हांजो हीअ शइ एक्टिव थींदो। त ओके डियर स्टूडेंट्स, हिन लेसन में इजाज़त ॾियो, नेक्स्ट लेसन में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।